मुल्क के सब खां वॾे सूबे पंजाब में आईनी बहरान खत्म न थी सघियो। पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज शरीफ के कसम खणण लाइ अदालती मोहलत अॼु खत्म थी रही है। पंजाब जो गवर्नर कसम खणण या न खणण बाबत को फैसलो न करे सघियो। मुस्लिम लीग नून सूबे में आईनी बहरान के साज़िश करार ॾेई छॾियो। अता तारड़ जो चवण है त अॼु बि हमज़ा शहबाज शरीफ के कसम खणण जा आसार नज़र न अची रहा आहिनि। सूबे में रिथाबंदी तहत आईनी बहरान पैदा कयो वियो आहे। आईन ऐं कानून सां हथ चुरांद कई पई वञे। हमज़ा शहबाज शरीफ के 197 मेंबरनि वॾो वज़ीर चूंडियो आहे। पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर खिलाफ बेतमादी रिथ पेश न थी सघी। स्पीकर चौधरी परवेज़ इलाही इजलास 16 मई ताईं मुलतवी करे छॾियो। संदसि चवण आहे त शरीफ भाउरनि जी हक़ीक़त सभिनी ॾिसी छॾी आहे। डिप्टी स्पीकर खिलाफ बेतमादी रिथ बाबत फ़ैसिलो हू पाण कंदो। पंजाब असेंबली में पीपी जे पार्लियामानी लीडर हसन मुर्तज़ा चयो आहे त वॾनि वॾनि उहिदनि ते नंढा माण्हू वेठल आहिनि। परवेज़ इलाही सभ खां वॾे सूबे जे चीफ एग्जीक्यूटिव जे कसम में रंडक विझी रहियो आहे। गैर आईनी गैर कानूनी साज़िश जो मुक़ाबिलो कयो वेंदो। इलेक्शन कमीशन अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान के बयान जो नोटिस वरतो। पेशावर में पीटीआई वर्कर्स कन्वेंशन के इमरान ख़ान के खिताब जो रिकॉर्ड तलब। हलीम आदिल शेख, खुरमशेर ज़मा, एजाज चौधरी के बयान जो रिकॉर्ड भी पेश करण की हिदायत है। तहरीक इंसाफ के बागी मेंबरन खिलाफ रेफरेंस की ॿुधणी 6 मई ताईं मुलतवी। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवण है त रेफरेंस जो फैसलो 3 ॾींहनि अंदर कयो वेंदो। हिकु हिकु करे मेंबरन खां मौक़िफ़ वरितो वेंदो। कराची यूनिवर्सिटी ते आपघाती हमले की जांच में अग बढ़ाई। चीनी उस्तादन ते हमलो कंदड़ आपघाती बमबार औरत की वालिद जी घर ते छापो। लैपटॉप, अहम दस्तावेज़ ऐं ॿियो सामान हथे। सीटीडी जो चवण है त आपघाती बमबार औरत की भेण भी PhD डॉक्टर है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 3 ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब रवानो थी रहियो आहे। परॾेही आफिस के तर्जुमान मूजिब वज़ीर आज़म सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान की दावत ते सऊदी अरब जो दौरो करे रहियो आहे। सऊदी बादशाह सलमान ऐं वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ातूं कई वेंदियूं। इस्तेहकाम, तरक्की ऐं ख़ुशहाली जी मंज़िल जी ॿीहर शुरूआत मुबारक हुजे। 4 सालनि जी घबराहट वारे दौर खां पोइ पाकिस्तान के दोस्तनि जी महफ़िल ॿीहर आबाद थी रही है। दौरे सां ॿिन्ही मुल्कनि दोस्ती जो हिकु नओं तारीख़ी बाब खुलंदो। मरियम औरंगज़ेब। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी दुबई रवानो थी वियो। ECL में नालो ख़ारिज थियण खां पोइ आसिफ ज़रदारी दुबई रवानो थी वियो। वफ़ाक़ी शरई अदालत व्याज लाइ मददगारी कंदड़ समूरनि कानूननि ऐं शिकुनि खे गैर शरई करार ॾेई छॾियो। हुकूमत खे व्याजी निज़ाम जे मुकम्मल ख़ात्मे लाइ 5 सालनि जी मोहलत है। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त मुआशी निज़ाम में व्याज जो ख़ात्मो शरई ऐं कानूनी ज़िम्मेवारी आहे। मुल्क में व्याज जो हर सूरत में ख़ात्मो थियणु घुरिजे। बैंकुनि जो कर्ज़ जी रक़म खां वधीक उगाइणु व्याज जे ज़िम्मे में अचे थो। जमात इस्लामी जमीर सिराजुल हक़ चयो आहे त IMF की ग़ुलामी वारा फ़ैसिला क़बूल न कया वेंदा। वफ़ाक़ी शरई अदालतुनि के फ़ैसिले खां पोइ व्याज ते मुकम्मल पाबंदी लॻणु घुरिजे। नवाब शाह की अदालत नवाब वली मोहम्मद सानी केस की ॿुधणी 11 मई ताईं मुलतवी करे छॾी। SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मक्सी अदालत में पेश न थियो।